नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस। कराची में मुकमिल लॉकडाउन लगंदो या न, फ़ैसिलो अॼु थी थो। टास्क फोर्स जी तरफ़ां कराची में 2 हफ़्तनि लाइ लॉकडाउन जी तजवीज़। NCOC कराची में मुकमिल लॉकडाउन जी मुखालिफ़त करे चुकी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास अॼु थींदो। मुल्क में कोरोना वायरस जी चौथी लहर। वायरस फिगे वधीक 86 मरीज़ फ़ौत। फ़ौतुनि जो अघु वधी 23,295 थी वियो। 24 कलाकनि दौरान 4,537 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अघु 10,24,861 थी वियो। हेल ताईं 9,38,843 मरीज़ सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी हकारी शरह 7.79% रही। NCOC कोरोना वैक्सीनेशन लाइ डेडलाइन ॾेई छॾी। NCOC सरबराह ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं सिहत बाबति सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त वैक्सीन लॻाइण जो अमल आसान तरीन कयो वियो आहे। 31 अगस्त ताईं वैक्सीन न लॻाराईंदड़नि लाइ वधीक सख़्तियूं कयूं वेंदियूं। कराची में कोरोना जा केस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। कोरोना जी रोकथाम में सिंध हुकूमत सां हर क़िस्म जो सहकार करण लाइ तयारु आहियूं। SOPs ते अमल कराइण लाइ फ़ौज समेत समूरियुनि फोर्सिस ॾिनियूं वेंदियूं। केतिरा ई माण्हू अञा बि कोरोना खां संजीदा न वठी रहिया आहिनि। 1 अगस्त खां हवाई सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि लाइ बि वैक्सीन लाज़मी करार ॾिनी वई आहे। उस्ताद 31 जुलाई ताईं वैक्सीन लॻाराइण जी सूरत में खेनि स्कूलनि में दाख़िल न थियणु ॾिनो वेंदो, छो त असां ॿारनि जी सिहत ख़तरे में नथा विझी सघूं। पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमुन जो ख़्वाहिशमंद आहे। अफ़गानिस्तान में अमुन लाइ मुसालती किरदारु जारी रखियो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो तक़रीब खे ख़िताब चवे थो पाकिस्तान खिते में इक़्तिसादी राब्तनि खे हथी ॾियणु चाहे थो। अफ़गानिस्तान बाबति पाकिस्तान जी पॉलिसी वाज़े आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वक़्त खां अॻु आम चूंडुनि जी अकती करे छॾी। संदसि चवणु आहे त असां PTI खे पार्लियामानी सियासत में टफ टाइम ॾेई रहिया आहियूं। PP जी हिकमत अमली सियासी ऐं पार्लियामानी आहे। आज़ादु कश्मीर इलेक्शन में धांधली बावजूदि पीपल्स पार्टी वॾी अपोज़िशन जमायत बणिजी साम्हूं आई आहे। असांखे वॾियुनि क़ुवतुनि सां मुक़ाबिलो करण लाइ इख़्तिलाफ़ ख़तमु करणा पवंदा। सूबे सां नाइंसाफ़ी थी रही आहे। कराची में वॾो मसइलो पाणी जो आहे। वज़ीर आज़म कराची में पाणी जे मसइले जे हल लाइ कुझु नाहे कयो। कराची खे रुॻो PP बचाए सघे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो CM हाउस कराची में पार्टी उहिदेदारनि ऐं अॻुवाननि खे ख़िताब। कराची जे इलाइक़े सुराब ॻोठ वेझो क़तल थियल शमन मीराली जे भाणेजे जो क़ातिल हयातुल्लाह पठान गिरफ़्तार। घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा जारी। सकरन वेझो ॻोठ नगर चांडियो में हथियारबंदनि जी फायरिंग। निंड में सुतल बिलावल मंगणार मारिजी वियो। संदसि ज़ाल ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। काज़ी अहमद वेझो अब्दुल हकीम ज़रदारी जो लाश हथायो। घोटकी वेझो ॻोठ राज़ी इलाइक़ो भरिसां RD 33 वटां ॾिंगड़ो वाह खे 20 फुट गारो। गारे सबबि 100 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। पाणी ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। इतलाह बावजूदि आपाशी अमिलो न पहुतो। वधीक नुक़सान जो ख़दशो। ऐं चेलार जे न्यू आबाद पाड़े में औरत टांकी में किरी फ़ौत थी वई। पुलिस लाश कढराए अस्पताल पहुचायो।